साईं हींअर अॼु असां हिकिड़ो एल्बम कयो आहे फ़क़ीर बिलावल रहीम साहिब जो। हीउ तमामु सुठो आर्टिस्ट आहे। असांजो मुलाक़ात असांजी पहिरियों बि थियल आहिनि, पर रिकॉर्डिंग जे हवाले सां इहो असांजी पहिरियों दफ़ा इहे असां ऑडियो जे हिसाब सां कमु कयोसीं और मूंखे यकीन कंदो ॾाढो मज़ो आयो। बिलावल बाज़ा तमामु सुरीला ऐं सुठा आर्टिस्ट आहिनि ऐं कंप्लीट आर्टिस्ट ऐं तव्हां ॿुधंदो जेको असां कमु कयो इनशाला तव्हां सभिनी खे मज़ो ईंदो। ॿिया सभु दोस्त सभिनी जी महिनतूं आहिनि। साईं असलम साहिबु रिदम ते ढोलक ते आहे ऐं हाजी पिनर साहिबु पैड ते ऐं ॿी संगत सभु असांजो रिकॉर्डिस्ट आहे पंहिंजो अशोक साहिबु। तमामु सुठो कमु वारो अॼुकल्ह तमामु सुठो कमु पियो करे। इन करे असांजी ख़्वाहिश हुई त इन में एल्बम में असांजो दोस्त पंहिंजो यार हुजे। तो हाणे असां चऊं था त मज़ीद तव्हांजो टाइम न ज़ाया कजे, असीं तव्हांखे ऑडियो ॿुधायूं था ऐं उनजे थोरो असां वीडियो असीं दिया सोना हिक बार जिंदगी मुसां गॾु खिलंदे गुज़ार जिंदगी। दिया सोना हिक बार जिंदगी मुसां गॾु खिलंदे गुज़ार जिंदगी। पार खे न करे छॾे सार जिंदगी। दिया सोना हिक बार जिंदगी मुसां गॾु खिलंदे गुज़ार जिंदगी। दिया सोना हिक बार जिंदगी मुसां गॾु खिलंदे गुज़ार जिंदगी। रोज़ रोज़ वारे तकरार में छा रखियो आहे, मज़ो आहे प्यार में भार में छा रखियो आहे। प्यार सवा बुता इंसान भला कहिड़ो आहे, गॾिजी रहण में नुक़सान भला कहिड़ो आहे। हिक हथ जी नाहे तारी गॾिजी, अकेले जी हूंदी आहे आज़ाद ज़िंदगी। दिया सोना हिक बार ज़िंदगी मुसां गॾु खिलंदे गुज़ार ज़िंदगी। मिठड़ी तेरासी वई रुटी बि दासी, पार खे न करे छॾे धार ज़िंदगी। मिलंदी आहे सोना हिक बार ज़िंदगी मुसां गॾु खिलंदे गुज़ार ज़िंदगी। मिलंदी आहे सोना हिक बार ज़िंदगी मुसां गॾु खिलंदे गुज़ार ज़िंदगी।